नाज़िम, सिंध काबीना में वधीक हिक वज़ीर खे शामिल कयो वियो आहे। इस्माइल राहूस सूबाई वज़ीर तौर हलफ खणी वरितो आहे। वधीक तफ़सील ॿुधण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि कमर मेमण। जी कमर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध काबीना में इस्माइल राव के जो शामिल किया वियो आहे उन हवाले से गवर्नर हाउस में तकरीब थी, जंहिंमें सिंध के गवर्नर कमरान खान पेसोरी जो आहे पंहिंजो इस्माइल राव का हलफ वरितो। तव्हांखे ॿुधाईंदो वञा त सिंध काबीना में जेके ऑलरेडी जेके मिनिस्टर आहिनि उन्हनि जे कलमदारनि में भी रदो बदल कई वई आहे। जेको शाहिद तईम जेको मेहनत जो जेको वज़ीर हो उन खां कलमदान वठी सईद गनी जे हवाले कयो वियो आहे। सईद गनी के जो है स्पेशल प्रोटेक्शन डिपार्टमेंट जो वज़ारत में ॾिनी वई आहे, जॾहिं त सईद गनी वटि जेका लोकल गवर्नमेंट वारी वज़ारत हुई उहा उन खां वठी पंहिंजो नासिर हुसैन शाह जे जेको आहे उहो हवाले कई वई आहे। इन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदो वञा त जाम खान शोरे खे हिकिड़ो इज़ाफ़ी कलमदान ॾिनो वियो आहे P&D डिपार्टमेंट जो। इन खां अलावा मखतूम महबूब ज़मा आहे उनखे रिहेबिलिटेशन डिपार्टमेंट जी जेको कलमदान वठी फूड जो जेको आहे कलमदान ॾिनो वियो आहे। जी कमर, महिरबानी अव्हांजी।